सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पीरकोट खां। पीरकोट पुलिस जी कार्रवाई फुरथियल 5 मोटरसाइकिलियूं हथ करे वरिती हुई। डीएसपी पीरकोट नज़ीर अहमद सूमरे जी अॻवानीअ में पुलिस पारां गुलशाह पिकट जे बर्बाद कामयाबी कार्रवाई करे अमल में आंदी हुयूं। गश्त दौरान मुक़ाबिलो थियो जंहिं 5 मोटरसाइकिल चोरी थियल हथ करे वरितियूं आहिनि। इतला मुताबिक़ मोटरसाइकिल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इलाइक़नि मां फुरियूं वयूं हुयूं, जंहिं बाबति जांच जारी आहे। पुलिस गश्त दौरान शकी हरकतुनि ते कार्रवाई कंदे जवाबदारनि खां 5 मोटरसाइकिलियूं हथ करे वरितियूं आहिनि ऐं जांच जारी आहे। डीएसपी नज़ीर अहमद सूमरो चयो त पुलिस इलाइक़े मां ॾोहारनि सरगर्मियुनि जे ख़ात्मे जे लाइ पुरअज़्म आहे ऐं अहिड़ियुनि कार्रवाई खे मुस्तक़बिल में जारी रखंदा वेंदो। वॉइस ऑफ परालो पेज खे लाइक कनि, शेयर कनि, न विसारींदा। वॉइस ऑफ परालो यूट्यूब चैनल अवां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ परालो ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।